अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल्लाही शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर लॻ रात देर सां कंडो रोड स्टॉप भरिसां ॻोठ चांदी खान खोसो जे रहवासी काछे खोसे जे बकरिन जे वाड़े के अचानक बाह लगी वही। इतला ते भिटशाह पुलिस ऐं फायर ब्रिगेड अमलो पहुतो। ॻोठाणनि भिटशाह पुलिस जे एहलकारनि ऐं फायर ब्रिगेड अमले जी मदद सां बाह विसाए छॾी, पर फायर ब्रिगेड अमले ऐं पुलिस जे वञण खां पोइ बाह ॿीहर भड़की पई ऐं बाह जा शोला आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। ॾिसंदे ॾिसंदे बाह बकरिन जे वाड़नि, माल जे विथाणनि ऐं ॻोठ जे घरनि, लोढ़नि ऐं काठिन साड़े रख करे छॾियो। ॻोठाणनि काछे खोसे, अली गोहर खोसो ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त असां ग़रीब मालवंद माण्हू आहियूं। बाह सबबि असांजे माल ऐं विथाणनि समेत घरनि जा लोड़ा ऐं हज़ारे रुपयनि जो सामान काठ सड़ी रख थी वियो आहे। ॻोठाणनि जो वधीक चवण हो त राति हुअण करे असां सुतल हुआसीं त अचानक बकरिन जे वाड़े खे बाह लॻी। असां सुजाग थी भिटशाह पुलिस खे इतला कयो। पुलिस ॻोठाणनि ऐं फायर ब्रिगेड जी मदद सां पंहिंजो माल मता, मासूम ॿार बच्चा ऐं ॿियो क़ीमती सामान ॿाहिरि कढियो। पुलिस ऐं ॻोठाणनि जी बर वक़्त पहुची असांखे वधीक जानी माली नुक़सान खां बचाए वरितो। बाक़ी काठिन ऐं बकरिन जे वाड़नि, विथाणनि समेत घरनि खे ॾिनल लोड़ा पिण सड़ी रख थी विया। असीं आला इख्तियारनि खां मुतालबो था करियूं त खुदारा ज़िले मटियारीअ में 4 फायर ब्रिगेड मौजूद आहिनि, पर हेॾे वॾे सान्हे ते हिकु फायर ब्रिगेड बाह विसाइण महल मौजूद हुई। ॿियनि फायर ब्रिगेड जो ख़राब सबबु ॼाणायो वियो। छा ज़िले मटियारीअ जे 3 तालुकनि जी बजेट केॾां थी वञे ऐं कहिड़नि टाउन ऑफिसरनि जे अकाउंटनि में थी वञे, ऐं गुज़िरियल 5 सालनि जे चूंडियल टाउन चेयरमैन जे कयल कमनि जी इंक्वायरी करे कूड़नि बिलनि तहत खाधल किरोड़नि रुपयनि जी जांच करे सख़्तीअ सां नोटिस वरितो वञे।